सो ही सो हू सो अजल सो अल्लाह सो पिरी सो पसाह सो वेरी सो वाहिरू। अस्सलामु अलैकुम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो महिरबान आहे, निहायत रहम कंदड़ आहे। ऐं उन रब खे असां उन वक़्तु पाईंदा आहियूं जॾहिं जॾहिं असां मुश्किलात जो शिकार हूंदा आहियूं। उन रब खे असां तॾहिं तॾहिं वेझो पंहिंजे क़रीब पाईंदा आहियूं जॾहिं जॾहिं असांजी दिलि शिकस्ता हूंदी आहे। उन रब जे वेझो असां तॾहिं तॾहिं वेंदा आहियूं जॾहिं जॾहिं असांखे महसूसु थींदो आहे त दुनिया जा दरवाज़ा बंदि थियणु लॻा आहिनि। तॾहिं तॾहिं रब जे वेझो असां वञणु लॻंदा आहियूं जॾहिं जॾहिं महसूसु थींदो आहे त हाणे पंहिंजा परावा थी चुका आहिनि। ऐं तॾहिं तॾहिं असां पंहिंजे रब खे पंहिंजे क़रीब पातो आहे जॾहिं जॾहिं पंहिंजे रब खे दिलि सां असां गुज़ारिश कई आहे, दिलि सां असां दुआ घुरी आहे, दिलि सां असां गिड़गिड़ाए चयो आहे त हे अल्लाह तबारक व ताला, तोखां सवाइ हाणे असांजो दुनिया में को आसरो न आहे। ऐं हू रब एतिरो रहीम आहे, एतिरो करीम आहे जो ॾियण खां पोइ पचारींदो कोन आहे। ऐं यकीननि दुनिया जा तमामु आसरा, दुनिया जा तमामु इंसान असांजा पंहिंजा जॾहिं ॾींदा आहिनि त उहो किथे न किथे पचारींदा ज़रूरु आहिनि। किथे न किथे को अहिड़ो ज़िक्र ज़रूरु निकिरंदो आहे जंहिंमें असांखे हुननि जो शुक्रगुज़ार रहणो पवंदो आहे। रब पाक असांखे अनेक नेमतूं ॾिए थो, पचारे कोन थो। बसि अल्लाह तबारक व ताला चाहींदो आहे त मुंहिंजो बानो मूंखां घुरे, मुंहिंजे अॻियां झुके त आउं उनखे ॾियां। ऐं बेनियाज़ हू रब ॾींदो आहे। उन रब जूं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं असां ॻणे ऐं रब जो शुक्र अदा कयूं। असांजा हथ पेर सलामत आहिनि, असां ॾिसी सघूं था, असां घुमी फिरी सघूं था, दुनिया जूं तमामु लज़तूं असांजे साम्हूं आहिनि। असांजो घरु आहे, असांजी फैमिली आहे, असांजा भाइर आहिनि, असांजा जेकॾहिं तव्हांजा बचा आहिनि ऐं तव्हां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो त सभु अनेक नेमतूं उन रब जे तरफ़ खां अव्हांखे अता थियल आहिनि। अल्लाह तबारक व ताला खे न असांजे बुख जी परवाह आहे, न असांजी इबादत अल्लाह तबारक व ताला उनजी घुर करे थो, नेक नियती जी घुर करे थो। अल्लाह तबारक व ताला जी इबादत त पखी पखण बि कनि था। ख़ामोशी सां जेकॾहिं तव्हां राति जे पहर में अगरि वॉक कयो था, चहलकदमी कयो था, अजीब अजीब आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि। चरंदनि परिंदनि जा आवाज़, उन्हनि जीतनि जड़नि जा आवाज़ जिन खे असां ॾिठो न हूंदो आहे, ख़बर न हूंदी आहे छा जो आवाज़ु आहे, पर उहे अल्लाह तबारक व ताला जी इबादत में मशगूल हूंदा आहिनि। अल्लाह तबारक व ताला जी इबादत में फ़रिश्ता ॾींहुं राति रब जी इबादत में मशगूल आहिनि। अल्लाह तबारक व ताला खे असांजी आर्ज़ी बुख जी ज़रूरत न आहे, इबादत जी ज़रूरत न आहे। हा, नेक नियत जी ज़रूरु अल्लाह तबारक व ताला चाहे थो त इंसानु नेक नियती सां इबादत करे, मूंखे नेक नियती सां मुंहिंजे अॻियां रुजू करे त आउं उनखे दुनिया जूं तमामु, पर सिर्फ़ु दुनिया जूं न, आख़िरत जूं तमामु आसाइशूं उन जे लाइ निछावर करियां। नाज़रीन, अज़मत रमज़ान इहा ख़ूबसूरत ट्रांसमिशन पंहिंजे इख़्तिताम ते पहुची रही आहे। मेहरान टेलीविज़न जे थ्रू समूरो रमज़ान अव्हां सां कनेक्टिविटी रही ऐं हिन नंढड़े टूल कैमरा जे ज़रिए, हीउ नंढिड़ो टूल आहे जंहिंजे ज़रिए तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो आहे। तमामु मूंखे सुठो लॻो, मुंहिंजी समूरी टीम जो ॾाढो सुठो मूंसां सहकार मौजूदु रहियो। हर टीम मेंबर जो तमामु सुठो सहकार मौजूदु रहियो आहे। सभिनी जी आउं शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन, अज़मत रमज़ान हिन वक़्तु अव्हां ताईं पहुचाई वञे पई ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो तावन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। नेल्सन पेंट जी नाज़रीन ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़िन खे आला मयार जो पेंट फ़राहम करण सां गॾोगॾु इहो ॼाणाए थो त तव्हांजो घरु तव्हांजे लाइ सभ खां अहमियत रखे थो, सभ खां ख़ासि आहे, त तव्हांजे लाइ बहितरीनु ऑप्शन आहे नेल्सन पेंट्स जो। रंग ज़िंदगी जो ऐं तमामु ज़िंदगी जा रंग हसीन ऐं ख़ूबसूरत आहिनि। तव्हां फ्री कलर एडवाइज़री सर्विस इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां मशवरो वठी सघो था ऐं घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे टेंग बणाइण वारनि जो। टेंग बणाए थो बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। विटामिन C जंहिंमें मौजूदु आहे, विटामिन D जंहिंमें मौजूदु आहे, जंहिंमें ज़िंक मौजूदु आहे। डिफरेंट फ्लेवर्स, तमामु बहितरीनु फ्लेवर्स आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ टेंग जो मयार क़ाइमु रखंदा अचनि पिया। टेंग वॾनि खे वणंदो आहे, यकीननि नंढड़नि ॿारनि खे तमामु घणो पसंदि ईंदो आहे, जंहिंसां दस्तरख़ान पूरो पूरो असांखे लॻंदो आहे। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ असांजी अॼु जी ट्रांसमिशन में बि मौजूदु आहे।
हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़री जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल पियो, ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं उनखां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे अज़मत रमज़ान में। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। हिन तरफ़ असलम भाउ मौजूदु आहिनि जेके पहिरें रोज़े खां वठी हींअर ताईं हिन किचन खे संभालींदा अचनि पिया। तव्हांखे मां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त भाउ असलम। ऐं तव्हांजी बि थैंकफुल आहियां, तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां साथ निभायो आहे। थैंक्सफुल आहियां मेहरान टीवी वारनि जो ऐं 5-7 जो। जी जी, मां हुननि जो थैंक्सफुल आहियां जो मूंखे माना वॾो गाइड कयो आहे। मूंखे मेहरान टीवी वारे पंहिंजो कैमरामैन थियो, बिल्कुलु मुर्तज़ा बिल्कुलु मजबूर थियो, ख़ासि तौर ते मां असांजे चैनल जो मालिक असांजो गुलाम नबी मोराई साहिबु, मां थैंक्सफुल आहियां जो मूंखे हेॾे मंच ते माना लाइक़ु सम्झो न असांखे जिन मंच ते बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। असां अॻियां वधूं था। हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान तशरीफ़ फरमा आहिनि हिन ट्रांसमिशन में। नाज़रीन, अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु असां सां मौजूदु आहिनि। तव्हांखे मां भली कार चवां थी, अस्सलामु अलैकुम। नाज़रीन, तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू अल्लामा ताहिरुल ताहिरी जी ज़ुबानी अवां ताईं पहुचाई वेंदी। उनखां अलावा असां सां मौजूदु आहिनि हिन वक़्तु मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहिबु। तव्हांखे बि मां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। तमामु सुठा नात ख़्वाह आहिनि पाण ऐं संदनि ख़ूबसूरत आवाज़ अवां ताईं नाज़रीन पहुचायो वेंदो हिन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। असां सां शाफ़िया जो साथ मौजूदु आहे। शाफ़िया, मैं आपको वेलकम कहती हूँ, अस्सलाम वालेकुम। ठीक है आप? माशाअल्लाह जी। नाज़रीन, असां अॼु जी शुरूआत अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जिन खां कराइणु चाहींदासीं। तिलावत क़ुरान करीम हिन ट्रांसमिशन में शामिल करणु चाहियूं पिया। जी बिस्मिल्लाह अल्लामा साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر آمنت بالله صدق الله مولانا العظيم सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तिलावत क़ुरान करीम आवाज़ असां अवां ताईं पहुचायोसीं अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जिन जो। ऐं यकीनन हीअ ट्रांसमिशन ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां स्टार्ट थी चुकी आहे। असां हमद ॿुधणु चाहींदासीं। हमद बारी ताला पेश कंदियूं शाफ़िया। जी बिस्मिल्लाह शाफ़िया। अल्लाहु 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 अल्लाहु। ये ज़मीं जब न थी
ये जहाँ जब न था चांद सूरज न थे और आसमां जब न था कि राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, कि जब न था कुछ यहाँ, जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तू। अल्लाहु 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 अल्लाहु। और मेरा मालिक है तू, मेरा वारिस है तू, मेरा आका है तू, मेरा दाता है तू, कि तेरे होने से जीना है जीना मेरा, तेरे होने से जीना है जीना मेरा। अरे मेरी हिम्मत है क्या, मेरी हिम्मत है क्या, अरे मैं तो कुछ भी नहीं। अल्लाहु 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 अल्लाहु। सुभान अल्लाह जी। ख़ूबसूरत स्टार्ट असांजी हिन ट्रांसमिशन जो वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं साथ मौजूदु आहे टेंग बणाइण वारनि जो, टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन अज़मत रमज़ान में। वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु आहे ऐं उन खां अलावा वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। उन खां अलावा साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो ऐं सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। सभिनी ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराई सां ॿीहर भली कार चवां थी। ईअं ख़ुसूसी ट्रांसमिशन माह रमज़ान जे हवाले सां अज़मत रमज़ान अवां ताईं बहरान टेलीविज़न जे ज़रिए पहुचाई वञे पई। ख़ूबसूरत डिस्कशन ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ हिन महफ़िल में मौजूदु आहिनि। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां अवां ताईं ट्रांसमिशन पहुचे पई। नेल्सन पैंट्स जो भरपूर तावन मौजूदु आहे नाज़रीन। टेंग जो भरपूर तावन मौजूदु आहे, टेंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर तावन मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु नाज़रीन। वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो बि साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। उन खां अलावा आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब। उन्हनि खां असां ॿुधणु चाहींदासीं नातिया कलाम जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबुल्लाह। अल्लामा साहब एक बहुत खूबसूरत कलाम पेश नज़र है, समाअत कीजिएगा। वो शहरे मोहब्बत
جہاں مصطفیٰ ہے وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے۔ اور جو پوچھا نبی نے ہے کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا، جو پوچھا نبی نے ہے کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا، وہاں مال و دولت کی کیا حیثیت ہے، جہاں جہاں لٹانے کو جی چاہتا ہے، وہاں مال و دولت کی کیا حیثیت ہے، جہاں جہاں لٹانے کو جی چاہتا ہے۔ اور سرکار علیہ الصلوۃ والسلام کا بچپن میں وہ انگلی سے چاند کو دو ٹکڑے کرنا، وہ جو معجزہ ہے، شاعر نے ان لفظوں میں کیا خوبصورت بات کہی، اشاروں سے یہ چاند کہ تاغ گردوں، اور تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم، اشاروں سے یہ چاند کہ تاغ گردوں، تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے۔ اور آخری مصرع اور شہزادہ علی اصغر کے حضور یہ خوبصورت بات ہمارے شاعر صاحب نے کہی ہے کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے، وہ ننھا ساس گر وہ ایڑی رگڑ کے یہی کہہ رہا ہے، وہ خیمے میں رو کر اشارے سے یہ چاند کہ تاغ گردوں، تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے، وہ ننھا ساس گر وہ ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا ہے،
وہ خیمے میں رو کر، اے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا رن میں جانے کو جی چاہتا ہے، اے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا رل میں جانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے، وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے۔ سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ۔ علامہ صاحب اج خیر سان 29 रोज़ो ऐं यकीनन ये ट्रांसमिशन ॾाढी ख़ूबसूरत असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुची आहे ऐं हिते वेठल तमामु हाज़रीन हिन ट्रांसमिशन मां उन्हनि सुरूर पातो आहे, उन्हनि जे दिलि खे करार नसीब थियो आहे। अव्हांजी ख़ूबसूरत गुफ़्तगू असांजी दिलि खे इत्मीनान पहुचायो आहे, असांजी दिलि खे मुनवर कयो आहे। अॼु 29 रोज़े बाबति तव्हांजो छा बयानु आहे? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा, अम्मा बाद। ही अॼु 29 रोज़ो जेको असांजो हले पियो, अॼु जेकी आख़िरी अगरि राति थी जी जी, त इन आख़िरी राति जे मुतालिक़ हदीस शरीफ़ में अचे थो त अल्लाह सुब्हानहू व तआला पहिरीं रमज़ानुल मुबारक खां वठी आख़िरी रमज़ानुल मुबारक ताईं जेतिरनि पंहिंजनि ॿाननि खे दोज़ख जी बाह मां आज़ादु फ़रमायो हो, वरी एतिरा ई ॿिया माण्हू आख़िरी राति में अल्लाह ताला आज़ादु फ़रमाए थो। याने पूरे महीने में जेके अल्लाह ताला ॿारहं आज़ादु फ़रमाया जहन्नम खां हिकिड़े पासे, ऐं अॼु जी राति जेके आज़ादु थींदा उहो हिकिड़े पासे, उन्हनि जो अंग हिकिड़े पासे। त अगरि असां पहिरीं रमज़ान मुबारक खां वठी अॼु ताईं असांजी का कमी रहिजी वई आहे दुआ में, नमाज़ में, रोज़े में, तिलावत क़ुरान में, जिते जिते असां सम्झूं पिया का कमी रहिजी चुकी आहे, हीअ जेके चंद लम्हा ऐं चंद घड़ियूं बचियूं आहिनि, असां इन खे नेमत सम्झंदे अल्लाह ताला जी बारगाह जी तरफ़ जॾहिं रुजू कंदासीं, ऐं ख़ासि तौर ते हीअ जेको मौक़ो आहे जॾहिं हीअ असांजी ख़ासि ट्रांसमिशन हले पई, हीअ दुआ जो वक़्तु आहे। यानी इफ़्तार खां पहिरीं असां जेके दुआऊं घुरूं था अल्लाह ताला जी बारगाह में, उहा दुआ क़बूल पइजी वञे थी, छो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, रोज़ेदार जी दुआ रोज़े जे इफ़्तार ताईं जेका बि दुआ घुरे थो अल्लाह ताला उनखे रद्द नथो फ़रमाए, गोया कि उहा दुआ क़बूलियत जे दर्जे ते सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा साहब वधीक कंटिन्यू कयूं था, यकीनन अव्हांजी इजाज़त सां ई मां अॻियां वधंदी आहियां ऐं ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो, ऐं टैंग बणाइण वारनि जो भरपूर तावन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नाज़रीन, क्विज़ जो साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल जो साथ मौजूदु आहे नाज़रीन, उन खां अलावा साथ मौजूदु आहे फॉर्मी जो। अज़मत रमज़ान में भरपूर तावन मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो, ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। काॾे न वञिजो अव्हां, हीअ ख़ूबसूरत डिस्कशन अव्हां जे लाइ आहे, हीअ ख़ूबसूरत महफ़िल अव्हां जे लाइ आहे। नंढो ब्रेक आहे, वापसि अचूं था अज़मत रमज़ान। रमज़ान में आऊं भली कार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अवां ताईं पहुची रही आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। उन खां अलावा साथ भरपूर मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो, ऐं टैंग जो साथ मौजूदु आहे। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर तावन मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा वाइटल जो तावन मौजूदु आहे, वाइटल PU ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो साथ भरपूर मौजूदु आहे। उन खां अलावा GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। अल्लामा साहब, तव्हां बयानु फ़रमाए रहिया हुया 29 रोज़ो ऐं
चंद घड़ियूं जेके आहिनि उन में भरपूर अव्हां जी इबादत जी। असांजो आख़िरी रोज़ो आहे त पोइ जेके अचण वारी जेका राति आहे उन जे मुतालिक़ सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वाज़े इरशादात मौजूदु आहिनि। हिकिड़ी रिवायत में अचे थो त जेको अल्लाह ताला जो बानो जी 5 रातियूं ज़िंदा कंदो, यानी 5 रातियुनि में जागी अल्लाह ताला जी बारगाह में क़याम कंदो, तिलावत कंदो, इबादत कंदो, अल्लाह ताला उन जे मथां जन्नत खे वाजिबु करे छॾींदो आहे। ऐं उन्हनि रातियुनि मंझां हिकिड़ी राति आहे यौम तरवीहा, 8 ज़िलहज, ॿी आहे 9 ज़िलहज, 10 ज़िलहज। यौम तरवीहा यौम अरफा ऐं ईद जी राति, उज़हा वारी ईद जी राति। सही सही। ऐं चौथी आहे शबे बारात 15 शाबान, ऐं 5 आहे ईद उल फितर जी राति, यानी जेका अॼु राति जेका अगरि चंड बीठो त अॼु वारी जेका राति आहे एतिरी अहमियत जी हामिल आहे जेको शख़्स साल में इहे 5 रातियूं ज़िंदा करे अल्लाह ताला उन जे मथां जन्नत खे वाजिबु करे थो। ॿी रिवायत में अचे थो 3 रातियूं, हिकिड़ी ईद उल फितर जी राति ऐं ॿी ईद उल अज़हा जी राति ऐं 3 शबे बारात 15 शाबानुल मुअज़्ज़म जी राति। हिन 3 रातियुनि में जेको बानो अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारे थो, रातियुनि खे ज़िंदा करे थो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं सभिनी जा जिते दिलि मुर्दा हूंदा अल्लाह सुब्हानो व तआला हिन 3 रातियुनि में इबादत करण वारे जे दिलि खे मैदान महशर में ज़िंदगी अता फ़रमाईंदो, हयात अता फ़रमाईंदो। ऐं जंहिंखे उन ॾिहाड़े दिलि खे हयात ऐं हयाती मिली वञे, अल्लाह सुब्हानो व तआला जो उहो प्यारो बानो आहे ऐं अल्लाह ताला जी उन जे मथां ख़ासि रहमत आहे। असां अक्सर ॾिसूं था त जॾहिं चंड जो ऐलान थियो त मस्जिद में वेठल जेके मोतकिफ़ीन आहिनि, जेके नमाज़ी असांजा दोस्त आहिनि, जेके पूरो महीनो नमाज़ पाबंदी सां पढ़नि पिया, चंड नज़र ईंदे ई उहो असांजे मस्जिद मां बिल्कुलु अहिड़े नमूने ग़ाइबु थी वेंदा जो मग़रिब खां पोइ ऐलान थियो, इशा में बि 3-4 माण्हू सफ़ में बीठा हूंदा नमाज़ जे लाइ। इहो हिकिड़ो वॾो असांजो ज़वाल ऐं इन्हितात आहे। रमदानुल मुबारक ख़तमु थियो आहे, अल्लाह ताला जी इबादत ख़तमु कोन थी आहे। अल्लाह ताला बि मौजूदु आहे, अल्लाह ताला जी इबादत बि मौजूदु आहे, अल्लाह ताला जा बाना बि ज़िंदा आहिनि, मस्जिदूं बि क़ाइमु ऐं दाइमु आहिनि। जीअं हर शइ पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहे, असांजी इबादत बि ईअं क़ाइमु हुजणु खपे। माहे सियाम रमदानुल मुबारक असांजी सॼो महीनो तरबियत कई आहे, नमाज जे एतबार सां, खाधे पीते जे एतबार सां, बुख ऐं उन खे बर्दाश्त जे एतबार सां, ऐं पंहिंजे लहजे में सहप जे एतबार सां असांजी जेका तरबियत कई आहे, इहा तरबियत 11 महीना बरक़रार रहे, ताकी ईंदड़ जेको रमज़ान हुजे उन में जॾहिं असां दाख़िल थियूं त असांखे उहो ई माहे सियाम जेको पोयों जंहिं असांजे मथां तरबियत छॾी, उन ई तरबियत सां असां उन जो इस्तक़बाल करियूं त इनशा अल्लाह असांजे लाइ जन्नत जो रस्तो बि आसान आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मोहब्बत ऐं मारिफत जो रस्तो बि आसान। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, ख़ूबसूरत बयान ज़ुबानी ताहिरी साहब, अल्लामा साहब जी ज़ुबानी तव्हां ताईं पहुतो आहे। शाफ़िया असांजे ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। शाफ़िया अमा खां सनातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, दिल से मुस्तफ़ा को तू पुकार। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, 1000 बार उठेंगे कदम खुदा की तरफ, 1000 बार उठेंगे कदम खुदा की तरफ, बस एक बार चले आओ मुस्तफ़ा की तरफ। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार, पढ़े सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। गम सभी राहतों तस्कीन में ढल जाते हैं, गम सभी राहतों तस्कीन में ढल जाते हैं,
जब करम होता है हालात बदल जाते हैं, जब करम होता है हालात बदल जाते हैं। कोई देखे तो सही उनकी दुहाई देकर, कोई देखे तो सही उनकी दुहाई देकर, या मोहम्मद से तो पत्थर भी पिघल जाते हैं। ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार। कैसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार पढ़े, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। और जहाँ जहाँ भी गए वो करम ही करते गए, जहाँ जहाँ भी गए वो करम ही करते गए। अरे किसी ने मांगा न मांगा वो झोली भरते गए। ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार। कि रब ने खुद कहा है बेमिसाल, आमना का लाल साहिबी जमाल पढ़ी सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। और पढ़ो दुरूद पढ़ो मोमिनों करीने से, पढ़ो दुरूद पढ़ो मोमिनों करीने से। अरे हुजूर खुद ही चले आएंगे मदीने से। ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार। कैसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार, ऐसे है सरकार मेरे, ऐसे है सरकार। सिर्फ एक बार, सिर्फ एक बार पढ़े, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। दिल से मुस्तफा को तू पुकार, होगा बेड़ा पार तेरा, होगा बेड़ा पार। दिल से मुस्तफा को तू पुकार, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार पढ़ी, सिर्फ एक बार, सिर्फ एक बार। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। तमामु ख़ूबसूरत कलाम ऐं तमामु प्यारो शाफ़िया जो आवाज़। नाज़रीन, असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधी रहिया आहियूं। क़िस्मत रमज़ान ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां ताईं पहुची रहियो आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट नालो आहे हमेशह कंहिं एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंग बणाइण वारनि जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उन खां अलावा नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो बि साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। नाज़रीन, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं उन खां अलावा फॉर्मी जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो बि साथ मौजूदु आहे। नाज़रीन, उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। उहा काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंमें ख़ूबसूरत गुफ्तगू अव्हां ताईं पहुचाई वञे पई। आलम दीन असां वटि मौजूदु आहिनि। अलामा साहब, अलामा ताहिरुल ताहिरी साहब जी ज़ुबानी जेका बि गुफ्तगू आहे उहा लाइव अव्हां ताईं असां पहुचायूं पिया। मख़सूस कुझु टॉपिक्स आहिनि। जेकॾहिं अॼु जी राति आख़िरी रोज़ो आहे, 29 रोज़ो, त पोइ हीअ जेका राति आहे यानी चांद राति, आख़िरी राति इबादत जी नथा चई सघूं, छाकाणि त इबादत त यकीनन हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। पंहिंजे रब सां कंटिन्यूटी जो हिकिड़ो प्रोसेस आहे, उन कनेक्टिविटी जो नालो आहे। ऐं इंसानु इबादत जे दौरान यकीनन उन सुकून ऐं सुरूर में बि मौजूदु हूंदो आहे। ईद जी राति ऐं ईद जी नमाज़, उन जा अहकाम बाबति असां हिन ट्रांसमिशन में गुफ़्तगू कंदासीं।
अवां ताईं पहुचे पई हीअ ट्रांसमिशन ब्रूक पॉन्ड सुप्रीम ट्रस्ट जे तावन सां। नाज़रीन BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो ऐं नेल्सन पैंट खे चयो वञे थो त हीअ आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। टैंग जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं कोइस्ट जो साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे। वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं उनखां अलावा साथ मौजूदु आहे फॉर्मी जो। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान सां गॾु मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। जी अलामा साहब, आख़िरी राति जेकॾहिं अॼु रमज़ान जी आहे यानी ईद राति, उन बाबति छा अहकामात आहिनि? अगरि अॼु जी राति आख़िरी आहे ऐं चांद राति शुरू थी वञे थी जी जी त पोइ असांखे खपे त जेके असांजा उहे ॿाहिरि जेके इतिकाफ़ में वेठा, हा हा जिन इतिकाफ़ कयो, असांजूं भेनरूं, असांजूं माइरूं जिन्हनि इतिकाफ़ कयो, उन्हनि खे खपे त इतिकाफ़ खां जीअं ॿाहिरि अचनि त उनखां पोइ कुझु देरि पंहिंजनि घर वारनि सां गुज़ारीनि, उन्हनि सां इतिकाफ़ जे मुतालिक़ जेके उन्हनि मुशाहदात कया दौरान इतिकाफ़, अल्लाह तबारक व ताला जेके रोया सालिहा नेक ख्वाबनि जे ज़रिए पंहिंजे बाने जी ताईद फ़रमाईंदो आहे ऐं उन जे दिलि खे तक़वियत अता फ़रमाईंदो आहे। अगरि अहिड़ी का शइ उन्हनि ॾिठी आहे, अगरि उन्हनि खे का बशारत मिली आहे त इतिकाफ़ जा उहे फ़ाइदा, उहे समरात, उहे रहमतूं जेके कैफ़ियतूं नसीब थियूं उन्हनि मस्जिद में ॾिठियूं, मस्जिद बैत में असांजियूं भेनरनि, असांजी माइरनि जेको इतिकाफ़ कयो, उन्हनि खे जेका शइ मिली पंहिंजे घर वारनि सां शेयर कनि ताकी उन्हनि खे बि तरग़ीब थिए ऐं ईंदड़ साल उन्हनि जो बि जज़्बो पैदा थिए त उहे इतिकाफ़ में विया। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेके असांजा मोतक़िफ़ीन ॿाहिरि इतिकाफ़ खां निकिता या रोज़ेदार जेके तरावी ते ईंदा हुया, चंड नज़र ईंदे ई तरावी ख़तमु थी वेंदी, लेकिन फ़र्ज़ नमाज़ बा जमात न छॾीनि। फ़र्ज़ नमाज़ जेका इशा जी आहे उहा जमात सां पढ़नि ऐं उनखां पोइ अगरि ज़रूरी अमर आहे, इंतिहाई ज़रूरी अगरि को कमु आहे शहर में वञण जो त जेतिरी देरि जो कमु आहे ओतिरी देरि वञी वरी वापसि घर में अचो, उनखां पोइ तव्हां आराम कयो ऐं फ़जर जी नमाज़ जमात सां पढ़णी आहे हर हाल में। अगरि असांजी फ़जर रहिजी वई, ईअं सम्झो असांजी जेका इब्तिदा आहे माह सियाम खां पोइ, यानी कि पहिरियों जेको महीनो माह शवाल पहिरियों ॾींहुं, पहिरें ॾींहं जी फ़जर असांजी क़ज़ा थी वई त ईअं सम्झो वरी पोइ सभई महीना असांजी फ़जर क़ज़ा थींदी रहंदी। लिहाज़ा असांखे इहो पहिरियों जेके पहिरियां ॾींहं आहिनि, पहिरियां ॾिहाड़ा, उन में असांखे नमाज़ जी पाबंदी रखणी आहे। छो त जॾहिं ईद जो ॾिहाड़ो थिए थो, रिवायत में अचे थो त जॾहिं सभई मुस्लमान ईद जे लाइ गॾु थियनि था ईदगाह में, हेॾो ख़ुतबो हले थो, नमाज़ थिए थी, दुआ थिए थी, हेॾा ॿाहिरां वरी शैतान हिकिड़ी वॾी रड़ थो करे ऐं मिटी मुठूं भरे मिटीअ जूं पंहिंजे मथे में विझे थो। जीअं जो रड़ कंदो त पूरी दुनिया जा शैतान गॾु थींदा, भाउ छा थियो तोखे, हेॾी रड़ कई अथई, छा मसइलो आहे तोसां? हू चवंदो तव्हांखे ख़बर कोन्हे? चए न असां ख़बर कोन्हे, छा थियो आहे, कहिड़ी तकलीफ़ तोखे अची पहुती आहे, अञा त हे सभु मुस्लमान अंदरि वेठे रहियल मस्जिद में। उहो चवंदो मुंहिंजी जेका महिनत हुई अलाह ताला उन सॼी महिनत ते पाणी फेरे छॾियो। चयो छा थियो तोखे, कीअं पाणी फेरियो? शैतान चवंदो जेके बि ईदगाह में वेठल आहिनि अॼु अलाह ताला हिननि जी माफ़ी जो ऐलान करे छॾियो आहे, इहे हाणे गुनाहनि खां आजो थी विया, गुनाहनि खां पाक थी विया। अचो उस्ताद हाणे छा कयूं? उहो शैतान चवंदो हाणे जीअं ई ईदगाह खां निकिरनि हिननि सां गॾु चिंबड़िजी वञो ऐं हिननि खां तव्हां ग़लति कमु करायो, नाजाइज़ कमु करायो, कूड़ ॻाल्हायो, वाइदे ख़िलाफ़ी करायो, झेड़ो करायो। पोइ असां ॾिसूं था पंहिंजे अखियुनि सां, ईद पढ़ी घर आयासीं, कंहिंजो मुंहुं सुगल आहे, का असांजी हेॾी हेॾे वेठल आहे, असांजो को ॿार हीअं वेठल आहे, किथे को न को इख़्तिलाफ़ खाधे जे एतबार सां, कपिड़े पाइण जे एतबार सां, कंहिं न कंहिं एतबार सां बिल्कुलु नॉर्मल ॻाल्हि ते, माइनर ॻाल्हि ते किथे को न को इख़्तिलाफ़ थी वञे थो। असांखे इन्हनि ॾींहंनि में इख़्तिलाफ़ ऐं इंतिशार खां बि बचिणो आहे ताकी शैतान खे हथी न मिले ऐं असांजा जेके आमाल आहिनि उहे ज़ाया न थियनि। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि। अॻियां वधूं था अलामा साहब, असां वटि तमामु ख़ूबसूरत नाज़िका मौजूदु आहिनि। मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब, तव्हां खां सनातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं, बिस्मिल्लाह कयो तव्हां।
صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. اے سبز گنبد والے منظور دعا کرنا جب وقت نظر آئے آقا دیدار عطا کرنا جب وقت نظر آئے آقا دیدار عطا کرنا. اے نور خدا کر آنکھوں میں سما جانا یا در پہ بلا لینا یا خواب میں آ جانا یا در پہ بلا لینا یا خواب میں آ جانا. اے پردہ نشیں دل کے پردے میں رہا کرنا جب وقت نظر آئے آقا دیدار عطا کرنا. میں قبر اندھیری میں گھبراؤں گا جب تنہا امداد میری کر لے آ جانا رسول اللہ امداد میری کر لے آ جانا میرے آقا روشن میری تربت کو للہ ذرا کرنا جب وقت نظر آئے آقا دیدار عطا کرنا. اور مجرم ہوں جہاں بھر کا محشر میں بھرم رکھنا رسوائے زمانہ ہوں کملی میں چھپا لے نا رسوائے زمانہ ہوں دامن میں چھپا لینا میں رسوائے زمانہ ہوں دوزخ سے بچا لینا مقبول یہ عرض میری محبوب خدا کرنا جب وقت نظر آئے آقا دیدار عطا کرنا. سبحان اللہ جی سبحان اللہ ماشاء اللہ انتہائی خوبصورت کلام. ناظرین ट्रांसमिशन में वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो थी वियो आहे ऐं अज़मत रमज़ान अवां ताईं पहुची रहियो आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो. नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर तावन मौजूदु आहे. रंग ज़िंदगी जो
ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे। टैंक बणाए बैत मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो बि साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जे तावन सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई। उनखां अलावा GFS बिल्डर्स जो तावन बि मौजूदु आहे। ऐं नाज़रीन, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ख़ुसूसी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान में आऊं भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाए वञे पई ऐं ख़ूबसूरत रमज़ान पंहिंजे इख़्तिताम ते आहे। थी सघे थो त अॼु हीउ आख़िरी रोज़ो हुजे। 29 रोज़े में पाण मौजूदु आहियूं। अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ़्तगू ख़ूबसूरत नातिया कलाम सां अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। अज़मत रमज़ान अवां ताईं पहुची रहियो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। PBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। नाज़रीन, उनखां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो बि साथ मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो बि साथ मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। अल्लामा ताहिर ताहिरी साहब मुंहिंजे अॻियां तशरीफ़ फ़रमा आहिनि। अल्लामा ताहिर ताहिरी साहब ज़िक्र करणु चाहियां पई ईद जे ॾिहाड़े जा कम ऐं फितरे जो बि यकीन हुन में ज़िक्र थींदो। असांजे तमामु नाज़रीन ताईं तव्हांजो बयानु। जी बिस्मिल्लाह। ईद जे ॾिहाड़े अगरि असां फितरो रमज़ानुल मुबारक जे ॾींहंनि में अदा न कयो त असांखे असांजे मथां लाज़िम आहे त ईद जी नमाज़ खां पहिरीं फितरो अदा कयूं। फितरो हर मुस्लमान जे मथां वाजिबु आहे जंहिं वटि 52.5 तोला चांदी जेतिरी रक़म मौजूदु आहे या वरी घर में रक़म मौजूदु कोन्हे, घर में फालतू सामान एतिरो मौजूदु आहे, सामान एतिरो कोन्हे, काठ कबाड़ एतिरो पियल आहे, उन जी अगरि क़ीमत असां गॾायूं त उहा 52.5 तोला चांदी जेतिरी बीहे थी त पोइ असांजे मथां सदक़तुल फितर वाजिबु आहे। असां पंहिंजनि ऐं पंहिंजनि बचनि जी तरफ़ां सदक़तुल फितर अदा कंदासीं। सदक़तुल फितर 4 तरीक़े सां अदा कयो वेंदो आहे। हिकिड़ो कणिक जे एतिबार सां, जव जे एतिबार सां, कतल जे एतिबार सां, किशमिश जे एतिबार सां। किशमिश थी वई, खजी थी वई या जव थी विया 3.5 किलो ऐं कणिक जेका आहे उहा 1.25 किलो। 1.25 किलो जेतिरी जेका रक़म आहे असां उहा ॾिसूं त उन एतिबार सां कुझु रुपया अञा वधाए असां उनखे अदा करे छॾियूं। वरी जॾहिं ईद जो ॾिहाड़ो थिए थो असांखे खपे त असां पंहिंजा नंहं लाहियूं, पंहिंजे जिस्म जी सफ़ाई कयूं, पाकीज़ा थी गुस्ल करे नवां कपिड़ा कोन्हनि, धोतल साफ़ सुथरा अच्छा उजड़ा कपिड़ा पाए असां ईदगाह जी तरफ़ वञूं। ऐं जॾहिं घरां निकिरूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो मामूल हुयो त नमाज़ जे लाइ तशरीफ़ वठण खां पहिरीं कुझु खारकूं या मिठी शइ खाईंदा हुया 21 अदद में। असां उहो खाई पोइ निकिरंदासीं ऐं जॾहिं घर खां ॿाहिरि पेर रखंदासीं असां तकबीरात पढ़ंदासीं। सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। इहे तकबीरूं पढ़ंदा पढ़ंदा असां ईदगाह ते वेंदासीं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सुन्नत आहे। इन में इहा हिकमत आहे, पूरे रस्ते जॾहिं असां तकबीर पढ़ंदा वेंदासीं त रस्ते में जेके बि शयूं हूंदियूं, वण हूंदा, पथर हूंदा, मिटी हूंदी, क़यामत जे ॾिहाड़े असांजे ईमान जी गवाही ॾींदी। वरी जॾहिं असां उन ईदगाह खां मोटूं नमाज़ पढ़ी त वापसी ते वरी तकबीरूं पढ़ंदा ईंदासीं पंहिंजे घर ताईं। ऐं वञण महिल जेको रस्तो हुजे वापसी ते उहो रस्तो न हुजे असां रस्ते खे चेंज कयूं। ऐं उते जॾहिं ईदगाह में पहुचूं त ईदगाह में वॾो इज्तिमा हूंदो आहे मुस्लमाननि जो। उते असां दुआऊं घुरूं, पंहिंजे लाइ दुआऊं घुरूं, ॿियनि मुस्लमाननि जे लाइ दुआऊं घुरूं, पंहिंजनि वालिदैन जे लाइ, बचनि जे लाइ, भेनरुनि भाइरनि जे लाइ, सभिनी मुस्लमाननि जे लाइ। ऐं ख़ासि तौर ते
मां सभिनी नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि हिन मौक़े ते ईद जे इज्तिमा जे मौक़े ते ख़ासि तौर ते फ़लस्तीन जे मज़लूम मुस्लमाननि जे लाइ दुआ कनि, कश्मीर जे मज़लूम मुस्लमाननि जे लाइ दुआ कनि। जिथे जिथे मुस्लमान इंसानियत ज़ुल्म ऐं बरबरीत जो शिकार आहे उन्हनि सभिनी पूरी इंसानियत जे लाइ दुआ कनि ताकी इहा दहशतगर्दी जी लानत असांजी दुनिया खां इन जो ख़ात्मो थिए ऐं असांजी हिन धरती ते अमन ऐं आश्ती जो जेको सिज आहे उहो तुलू थिए। ऐं जॾहिं वापसि असां घर पहुचंदासीं त ज़ाहिर आहे असां पंहिंजी अमड़ सां, पंहिंजी भेनरुनि सां, पंहिंजनि भाइरनि सां ईद मिलंदासीं, ख़ुशीअ जो इज़हार कंदासीं। ईद हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾियारो आहे। ईअं न त असां अची कमरे में लॉक करे असां पंहिंजे पाण खे हाणे असां सुम्हूं था, असांखे आरामु करिणो आहे। पहिरीं असां सभिनी घर वारनि सां ईद मिलंदासीं, उन्हनि सां गॾु वेही मानी खाईंदासीं ऐं कुझु गुफ़्ता सुठा सुहिणा जेके ॿिए जी दिलि खे ख़ुशि कनि, असां अहिड़ी गुफ़्तगू नरम गुफ़्तगू कंदासीं। इन सां असांजे ईद जी जेका ख़ुशी आहे उहा ॿीणी थी वेंदी ऐं असांजे घर में ख़ुशीअ जो माहौल पैदा थींदो ऐं ख़ुशीअ जे माहौल खे पैदा करणु ऐं बरक़रार रखणु इहा हिकिड़ी वॾी अज़ीम नेकी ऐं वॾो अलाह ताला जो क़ीमती इनाम आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि बोल। ऐं अलामा साहब, पैसा केतिरा थियंदा फितरे जा हिकु पर्सन जा? अगरि असां पौणा 2 किलो अगरि ॾिसूं कणिक तक़रीबन किथे आहे 250 रुपया, किथे पौणा 300 रुपया, किथे 300 रुपया बि तक़रीबन रेट हले पियो। पर असां एहतियातन 300 रुपया फ़ी माण्हू या 250 रुपया फ़ी माण्हू जे एतबार सां जेतिरा घर जा भाती आहिनि ओतिरो करे असां अगरि कंहिं ग़रीब खे, मिसकीन खे, यतीम खे ॾींदासीं असांजो उहो फितरो इनशाअल्लाह अदा थी वेंदो। अच्छा, हिते हिकिड़ी हदीस आहे, हदीस शरीफ़ में अचे थो त जेसीं ताईं बानो फितरो अदा नथो करे उन जा जेके रोज़ा आहिनि उहे ज़मीन ऐं आसमान जे दरमियान मुअल्लक़ लड़कियल रहनि था, क़बूलियत जो शर्फ़ हासिल नथा कनि। जॾहिं असां सदक़तुल फ़ित्र अदा कंदासीं असांजा सभई रोज़ा अल्लाह ताला जी बारगाह में मक़बूल बणिजी वेंदा। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला सभु फ़राइज़ ख़ूबसूरत तरीक़े सां सर अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हर मुसलमान खे। आमीन या रब्बल आलमीन। असां अॻियां वधूं था। असलम साहब मौजूदु आहिनि। असलम भाउ खां टैंक तयारु कराईंदा आहियूं। जी असलम भाउ। बिल्कुलु हा बिल्कुलु, 3 स्पून्स तव्हां हिकिड़े जग में शामिलु कंदा आहियो, 3 खां 4 या 4 खां 5 बि तव्हां नाज़रीन हिकिड़े जग में विझी सघो था। जी बिल्कुलु, वाइटामिन सी मौजूदु आहे टैंक में नाज़रीन, वाइटामिन डी बि मौजूदु आहे ऐं ज़िंक सां बि भरपूर आहे। डिफरेंट फ्लेवर्स, ॾाढा मज़ेदार फ्लेवर्स थियनि था, तव्हां इज़ीली कंहिं बि शॉप तां वठी सघो था। ऐं यकीनन भाउ असलम ॾाढी सुठी ॻाल्हि कंदा आहिनि, चवंदा आहिनि त ॿारनि खे तमामु घणो पसंदि ईंदो आहे टैंग हर घर में मौजूदु हूंदो आहे, जिन जो कलर बि तमामु सुठो ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। नाज़रीन, हिकिड़ो नंढो सुवालु आहे जेको अलामा साहब खां मां करणु चाहींदमि, उनखां पोइ अॻियां वधणु चाहींदसि ब्रेक जी तरफ़। हिकिड़ो त असां डिस्कशन में इहो ॿुधंदा आहियूं त असांजे घर जे भरिसां जेका मस्जिद हुई, यकीनन ख़वातीन त मस्जिद में न वेंदियूं आहिनि, पर उन मस्जिद खे उरांगे ॿी मस्जिद में वञी नमाज़ अदा कई वेंदी आहे। त हिन बाबति कीअं बयानु आहे त छा उरांगड़ सही आहे या न? ॾिसो, ईद जी जेका नमाज़ आहे उहा असां पढ़ंदासीं जामिया मस्जिद। जी जी, हुकुम इहो ईद जी नमाज़ खां अलावा ईद जी नमाज़ खां अलावा असांजे पाड़े में जेका मस्जिद आहे उनजो असांजे मथां हक़ आहे। सही सही, लिहाज़ा असां कोशिशि कयूं, तरजीह ॾियूं पाड़े वारी मस्जिद में पढ़ूं। लेकिन बाज़ कॾहिं कॾहिं अहिड़ियूं वजूहात पैदा थी वेंदियूं आहिनि जंहिंसां उते वञण सां इबादत में दिलचस्पी बरक़रार न थी रहे। मिसाल जे तौर पे उतां जी इंतिज़ामिया सां तलख़ कलामी थी वई या को मामिलो थी वियो, इंसानु कोशिशि करे उनखे दरगुज़र करे, लेकिन उन जे बावजूद बि दिलि तां ॻाल्हि नथी लहे ऐं इंसानु भरिसां ॿी जेका मस्जिद आहे उते वञी नमाज़ पढ़े थो त इन सां बि कोई हर्ज कोन्हे। लेकिन वधि में वधि जेको हक़ आहे सभिनी खां पहिरीं उहा जेका पाड़े जी मस्जिद आहे उनजो हक़ आहे, उन में नमाज़ अदा करणु खपे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साई जो थी वियो आहे। असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। ख़ूबसूरत गुफ़्तगू जो सिलसिलो यकीनन जारी रहंदो। अज़मत रमज़ान अवां ताईं पहुची रहियो आहे ब्रुक पॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। पंहिंजा ऐप जो ज़ाइको नाज़रीन झलके थो BBS में। उनखां अलावा नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं टैंग जो भरपूर साथ मौजूदु आहे। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर तावन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु आहे। मौज मस्ती तफ़रीह जी नई दुनिया
नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा फॉर्मी जो बि साथ मौजूदु आहे, GFS बिल्डर्स जो बि भरपूर ताउन मौजूदु आहे ऐं उन खां अलावा स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे। सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में आऊं भली कार चवां थी, ये ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे BVS जे तावन सां। पंजाब जो ज़ाइको झलके थो ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट में। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो साथ मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे। उन खां अलावा वाइटल जो बि साथ मौजूदु आहे ऐं नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे फॉर्मी जो। उन खां अलावा GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे, भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी। अलम साहब असां सां भरपूर साथ निभायो आहे हिन पूरे माह रमज़ान में। अलम साहब आख़िर में अॼु 29 रोज़ा में पाण मौजूदु आहियूं ऐं घणे तादाद में ईअं लॻे पियो त अॼु शायदि आख़िरी रोज़ो आहे ही। सो अव्हां जो असां नियापो असांजे तमामु नाज़रीन ताईं, हिते मौजूदु तमामु हाज़रीन ताईं आउं पहुचाइणु चाहियां थी। जी सभिनी खां पहिरीं मां शुक्रगुज़ार आहियां बहिराण टीवीअ में पूरी सथ जो, जंहिं हीउ एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज कयो, जंहिंसां पूरी उम्मत मुस्लिमा खे ऐं ख़ासि तौर ते असांजे पूरी समूरी सिंध खे, जिते बि सिंधी ॿुधण वारा रहनि था, उन्हनि खे हिकिड़ो फ़ाइदो रसी रहियो आहे ऐं इस्लाह थी रही आहे। ऐं तव्हांजो बि शुक्रगुज़ार माशाअल्लाह, तव्हां जंहिं तरीक़े सां मैनेज कयो आहे। मेज़बान कंपेयर जेको आहे उनजी हिकिड़ी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे त पूरी टीम खे मेंटेन करे हलणु, वक़्त खे जी नज़ाकत खे ॾिसणु। अल्लाह ताला तव्हांखे अञा वधीक इज़तूं अज़मतूं अता फ़रमाए। ऐं असांजे पसे पर्दा जेके मौजूदु आहिनि, असांजे डायरेक्टर साहब, प्रोग्राम मैनेजर वग़ैरह सभई, अल्लाह ताला उन्हनि जी ख़िदमतुनि खे बि पंहिंजी बारगाह में क़बूलियत जो दर्जो अता फ़रमाए। आख़िर में मां इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त हीउ ईद जो जेको सुभाणे ॾींहुं थींदो, इहो ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो आहे, ख़ुशीअ जो मौक़ो आहे। इन ॾींहं में असां घटि में घटि असांजे दिलि में असांजे मिटनि माइटनि पाड़ेसीरनि असांजे रिश्तेदारनि में कंहिंसां असांजी का अणत बणत थियल आहे, असां अगरि नाराज़गी का आहे, असां दिलि में उहा नाराज़गी ख़तमु करे ऐं पहल कयूं, असां पाण ख़तमु करे उन्हनि ॾे हली वञूं ऐं हिन ईद जी ख़ुशियुनि में उन्हनि खे पाण सां शरीक कयूं, त इन सां अल्लाह ताला बि ख़ुशि थींदो, अल्लाह जो हबीब बि ख़ुशि थींदो। ऐं मां हिकिड़ो रूल ॿुधाए छॾियां आख़िर में, अगरि असां चाहियूं था त असां ख़ुशि रहूं, असां ॿिए मुस्लमाननि खे ख़ुशि कंदासीं, अल्लाह ताला असांखे ख़ुशि कंदो। असां चाहियूं था असांखे इज़त मिले, असां ॿियनि खे इज़त ॾियूं, असांखे इज़त मिलंदी। त इहो हिकिड़ो फार्मूलो आहे, हिकिड़ो रूल आहे इस्लाम जो। अगरि असां पंहिंजे पाण ते अप्लाई कंदासीं त इनशा अल्लाह असांजे मुआशिरे में हिकु भेरो ॿीहर वरी ख़ुशियूं दोबाला थी वेंदियूं ऐं असां सभई मुस्लमान पाण में जेके बि ॿाहिरि असां आहियूं, मिट माइट, पूरे ख़ानदान, ॻोठ, कबीला, असां सभई वरी गॾिजी हिकिड़े नए मुआशिरे जी नए सिरे सां तकमील करे सघूं था ऐं उनखे वरी उनजी रूह खे वरी ताज़ो करे सघूं था। बिल्कुलु हिकिड़ो नओं मुआशिरो शऊर जी नज़र सां ॾिसणु, शऊर वारी सम्झ सां हलणु ऐं उन नए मुआशिरे खे अॾे असां ख़ूबसूरती सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघूं था। अलामा साहब जिन सां मौजूदु रहिया, अलामा ताहिरुल ताहिरी साहब, तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत मैसेज हर ॾींहं ते मूं समेत असांजे तमामु हाज़रीन ऐं तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। अव्हांजो बयानु, अव्हांजो लफ़्ज़ यकीनन अल्लाह तबारक व तआला हुन में शीरी ज़रूरु ॾिनी आहे ऐं सिर्फ़ु मां न, मुंहिंजी समूरी टीम शुक्रगुज़ार आहे तव्हां जहिड़े तरीक़े सां असांजो साथ निभायो आहे। ऐं हिकिड़ी पॉइंट ज़रूरु अलम साहब अव्हांजी मौजूदगी में आउं चवणु चाहींदसि त असां जेके बि दीन इस्लाम जी रोशनी में ॻाल्हियूं कयूं आहिनि, अहादीस मुबारक असां पंहिंजी ज़ुबान सां जेके बयानु फ़रमायूं आहिनि, क़ुर पाक जो ज़िक्र जेतिरो बि असां हिन महफ़िल में कयो आहे, उनमें जेकॾहिं लफ़्ज़ जी कोताही, को लफ़्ज़ हितां खां होॾां असां खां थियो आहे त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में असां ज़रूरु उनजी बख़्शिश बि घुरूं था। ऐं तमामु असांजा जेके नाज़रीन आहिनि, यकीनन अव्हांजी बि दुआ असांजे लाइ हूंदी त अल्लाह तबारक व तआला इज्तमाही दुआ खे ॾाढो जल्दी क़बूल फ़रमाईंदो आहे।
जी शुक्रगुज़ार आहियां आयल मोअज़्ज़िज़ महिमान असां सां अॼु जी हिन महफ़िल में मौजूदु रहिया। मोहम्मद नदीम रियाज़ शेख साहब तमामु मारूफ़ नातख़्वां आहिनि, संदन आवाज़ खूबसूरत है, आपकी मशकूक हूँ मैं, आप आए माशाल्लाह से, आपने रौनक बख्शी हमारी इस ट्रांसमिशन को। ये नेल्सन पैंट्स का गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा। अलामा साहब ही क्विज़ जो गिफ्ट बॉक्स अवां सां गॾु वेंदो ऐं असां सां अॼु जी महफ़िल में हुआ भी साथ निभाया है। शाफिया ने बहुत अच्छा साथ निभाया है हमारे साथ अज़मत रमज़ान में। शाफिया में मशकूक हूँ आपकी, आपने टाइम दिया है माशाल्लाह से, बहुत रौनक बख्शी है आपने हमारी इस महफ़िल को। और ये पांडा का गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा, सफ़ाई और सेहत साथ साथ। इन तरफ़ असां सां मौजूद रहिया आहिनि असांजा भाउ असलम, तव्हांजी बि मशकूक आहियां, तव्हां असां सां भरपूर साथ निभायो आहे। तव्हां हींअर चांहि तयारु कराईंदमि मां, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। हाणे ईंदो महिमान घणा, सवेरे ईद लॻी त महिमान ईंदा आहिनि घणा असांजे, ऐं हीअ मुख़्तलिफ़ माना VIP शइ आहे टपाल मेज़बान, जो तव्हां इस्तेमालु करे सघो था महिमाननि में, छो जो महिमाननि खे चांहि त लाज़मी हूंदी आहे। हाँ बिल्कुलु चांहि बिल्कुलु खां बग़ैर त ॼण इंसानु अधूरो आहे मुंहिंजी नज़र में। ज़बरदस्त चांहि ज़बरदस्त लाज़मी हूंदी आहे महिमाननि जे लाइ ख़ासि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ठीकु चयो। ऐं आऊं तमामु शुक्रगुज़ार आहियां असांजी ओवरऑल टीम खे मैनेज कंदा आहिनि मैनेजर साहब मुर्तज़ा मजबूर साहब जिन जी, उन खां अलावा ख़ालिद जागीरानी साहब तमामु सुठे तरीक़े सां तमामु सुहिणे नमूने सां तव्हां निभायो आहे। सॼी टीम खे तव्हां गॾु खणी हलिया आहियो। उन खां अलावा सभु मेंबर्स जिन जिन जो साथ रहियो आहे हिन ट्रांसमिशन में, सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां। अव्हांजी महिनतुनि सां हीअ ट्रांसमिशन पंहिंजे इख़्तिताम ते पहुची रही आहे। अज़मत रमज़ान में भरपूर ताउन जिन जो मौजूदु रहियो आहे, उन्हनि में ज़बरदस्त असां सां पहिरें ॾींहं खां वठी ताउन असां सां निभायो आहे। उन्हनि ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट वारनि, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट नाज़रीन हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो, पंहिंजाइब जो ज़ाइको झलके थो BBS में। असां सां भरपूर साथ निभायो सॼो रमज़ान। नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो। नाज़रीन 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक चांहि खे रंग करे सघंदा आहियो। ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था। फ्री कलर एडवाइज़री सर्विस तव्हांखे इस्तेमालु करणी पवंदी ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची पंहिंजे घर खे ख़ूबसूरत तव्हां बणाए सघो था। उन खां अलावा भरपूर पूरे रमज़ान में असांजो साथ निभायो आहे। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना, जंहिंमें विटामिन C आहे, विटामिन D आहे, ज़िंक सां नाज़रीन भरपूर आहे। डिफरेंट फ्लेवर्स तमामु बहितरीनु फ्लेवर पंहिंजो मयार टैंक जो बहितरीनु रखियो आहे। उन खां अलावा असां सां सॼे रमज़ान जे महीने में साथ निभायो आहे क्विज़ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर भरपूर साथ निभायो आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया नाज़रीन। उन खां अलावा भरपूर साथ निभायो आहे अज़मत रमज़ान में वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। हिन ट्रांसमिशन में भरपूर ताउन जो मौजूदु रहियो आहे। उनमें फॉर मी बि आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी, डिफरेंट प्रोडक्ट्स तमामु बहितरीनु प्रोडक्ट्स तव्हां ईज़ीली दुकान कंहिं सुठे दुकान ते वञी वठी सघो था नाज़रीन। उन खां अलावा GFS बिल्डर्स तमामु बहितरीनु असां साथ निभायो आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड GFS बिल्डर्स। ऐं असां सां पूरे माह रमज़ान जे हिन महीने में साथ निभायो आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदव इजाज़त, तव्हांजी दुआनि में भरपूर रखंदव अव्हां यादि। वेंदे वेंदे अलविदाई कलाम अव्हां ताईं पहुचाईंदा वेंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ मोहम्मद नदीम रियाज़ शेख ऐं असां सां मौजूदु आहिनि शाफिया साहिबा। जी बिस्मिल्लाह। कल्बे आशिक है अब पारा पारा, कुल्फ़ते हिजरो फुरकत ने मारा। अलवदा अलवदा माहे रमज़ान, अलवदा अलवदा माहे रमज़ान, अलवदा अलवदा माहे रमज़ान, अलवदा अलवदा माहे रमज़ान। तेरे आने से दिल खुश हुआ था, तेरे आने से दिल खुश हुआ था, और ज़ौक़ इबादत
دل پہ ہے غم کا غلبہ، آہ اب دل پہ ہے غم کا غلبہ، الوداع الوداع ماہ رمضان، الوداع الوداع ماہ رمضان، الوداع الوداع ماہ رمضان۔ اور مسجدوں میں بہار آ گئی تھی، مسجدوں میں بہار آ گئی تھی، جوک در جوک آتے نمازی، ہو گیا کم نمازوں کا جذبہ، ہو گیا کم نمازوں کا جذبہ، الوداع الوداع ماہ رمضان، 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 بزم افطار سجتی تھی کیسی، خوب سحری میں رونق بھگوتی، سب سما ہو گیا سونا سونا، الوداع الوداع ماہ رمضان، جب گزر جائیں گے ماہ 11 تیری آمد کا پھر شور ہوگا، کیا بھروسہ میری زندگی کا، الوداع الوداع ماہ رمضان، سال آئندہ شاگے حرم تو کرنا عطار پر یہ کرم تو، سال آئندہ شاہ حرم تو کرنا ہم سب پہ اتنا کرم تو، تم مدینے میں رمضان دکھانا، الوداع الوداع ماہ رمضان، الوداع الوداع ماہ رمضان۔